नाज़िन सकरन में समाजी तंजीम हमदर्द ऑर्गेनाइजेशन पारा क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द कराई वई, जंहिंजो फाइनल कराची किंग खटे वरितो। उन हवाले सां ॾिसूं था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। ऑर्गेनाइजेशन सकंड पारा अॼु ही सकंड शहर में ACL 4 खेॾियो पियो वञे, जंहिंमें विनर टीम खे अॼु 1 to 5 मोटरसाइकिल इनाम तौरु ॾिनी वेंदी ऐं रनर टीम खे CD मोटरसाइकिल ॾिनी वेंदी। अचो त हिते आयल शौक़ीननि रांदीगरनि महिमाननि खां पुछूं त हू वधीक हिन मैच जे बारे में छा था ॿुधाइनि। सभ खां पहिरियां सकरन जे माण्हुनि खे ऐं हितां जे जेका ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि खे मुबारकबाद हुजे। ये सकरन क्रिकेट लीग जेका 15 ॾींहंनि खां हले पई, हिन में 6 टीमूं माशाअल्लाह चूंड ज़िले जूं टीमूं हिसो वठनि पियूं। अॼु हुन जो फाइनल आहे ऐं ॾिसो पूरे सकरन जी आवाम हिते बीठी आहे ऐं तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अहिड़े नमूने सां रांदियुनि खे स्पोर्ट्स खे आॾो आणिजे। मुंहिंजी त कोशिशि आहे जदोजहद आहे त सकरन मां उहे नौजवान निकिरनि जेके डिवीज़न लेवल ते सूबे लेवल ते ऐं अल्लाह चाहियो त हिननि मां अहिड़ा चूंड रांदीगर कढंदासीं जेका पाकिस्तान लेवल ते खेॾनि। हमदर्द ऑर्गेनाइजेशन जेका गुज़िरियल 14 सालनि खां मुख़्तलिफ़ समाजी ऐं फलाही कमु करे रही आहे, उन में हिकिड़ी इहा ख़ासियत बि आहे त उहो सिहतमंद सरगर्मियुनि जे लाइ रांदि में बि हिसो वठंदी आहे। उन ई सिलसिले में अॼु जेको आहे त ACL 4 जी टूर्नामेंट जो फाइनल मैच हली रहियो आहे। ॾिसूं पिया त हिते रांदीगरनि खां सवाइ सभई शहरी जेको आहे ग्राउंड ते मौजूदु आहिनि, जेके हिन प्रोग्राम खे ॾिसी ख़ुशियूं महसूसु कराईंदा आहियूं। हिन लाइ असांजे सकरन जे नौजवाननि जी ख़ुशी लाइ ऐं हू ख़ुशी आहे जो असां ॾिसी था सघूं। मूंखे हिकिड़ी ख़ुशी बि थी कि ही एॾी महिनत पिया करनि। सभु टीमुनि महिनत कई, हार जी थींदी रहंदी आहे, नसीब हूंदो आहे। मुंहिंजी टीम बि हारी वई पर मूं चयो ख़ैर आहे, जेका छोकिरा महिनत था करनि हू अॻियां वधनि ऐं इंशाअल्लाह अॻियां वञी अञा मज़े मैचनि में खेॾनि। प्रेस से आला गुल मोहम्मद रईस साहब ये नौजवानों की जो हौसला अफजाई कर रहे हैं, ये एक अच्छी हौसला अफजाई है नौजवानों की, और ऐसे ही इनको देखकर खुशी होती है कि आज सकरन जैसे शहर में इतना बड़ा टूर्नामेंट हो रहा है। मैं खेल के हवाले से ये कहना चाहूँगा कि मैं यहाँ आया तो मैंने देखा कि माशाल्लाह से बहुत ही अच्छा और बहुत ही बेहतरीन सेटअप है। इस तरह की चीज़ें जवानों के लिए होनी चाहिए। मैं अल्लाह जो जेका आहे शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे चौथे ACL में जेका असांजी महिनत आहे उनजो फल ॾिनो ऐं मुसलसल असां जेका इन खां पहिरीं 3 ACL थिया उन में बि महिनत हुई, बैलेंस थी वेंदो ऐं इन करे असांजी छोकिरनि खे तमामु घणी महिनत ऐं ऑर्गेनाइज़र कमेटी यामिन भाई ज़बरदस्त परफॉर्मेंस ॾेखारी। छोकिरनि जी ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿुधियूं हिते आयल महिमाननि जूं, रांदीगरनि जूं। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल।